नाज़रीन, इस्लामकोट भरसा ॻोठ गिरियांचो वासी नौजवान के कत्ल खिलाफ एहतजाज किया वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे रज़ाक बजी। ॻोठ गिरियांचो वासी इस्लामकोट मीडिया सेंटर से अज पंजो ॾींहुं बि एहतजाज करे आया आहिनि। अचो त पाण वधीक इन्हनि खां हाल वठूं इन्हनि जो छा चवणु। असीं गरीब माण्हू आहियूं, असांखे माना अञा पद हिकिड़ो मारे वियासीं ॿिया मारींदासीं, धमकियूं ॾेई चुका आहिनि। असांजो पाणी बंदि, असांजो खाधो न, असांजो पीतो न, असांजो कला कला ते माने हराम करियो वेठा आहिनि। गिरियांचो लंजा बिरादरी जा 5 ॾींहं माण्हू ॿारड़ा मोशूं ॿारड़ो मज़लूम मायूं वठी त 5 ॾींहं खां वठी इस्लामकोट में प्रेस क्लब करे रहिया आहियूं। असांजो को बि 5 ॾींहं में नोटिस न वरितो वियो। खुदा जे वास्ते असां हुकूमत सिंध के अपील आहे, IG DIG साहब ऐं साईं मुराद अली शाह के अपील आहे त असांखे नोटिस फ्राहम कयो वञे, असांजो तहफ़ुज़ कयो वञे। असांखां पोयां हथियारबंद माण्हू अचनि था, असांजी जान ख़तरे में आहे। असांखे चवनि था त हिकिड़ो अॻे मारे विया आहियूं, ॿियो मारे वेंदासीं। पहिरीं मेन ॻाल्हि त इहा आहे, सभ खां पहिरीं जेको उन क़तल कयो आहे, क़तल कयो आहे त क़ुरान मजीद जेको आहे उन ते फिरी उहो क़तल करे विया आहिनि। फ़ैसिले जो जेको ॾुआरी दुरुन फ़ैसिलो जेको कयो त क़ुरान ते कयो, क़ुरान तां फिरी विया आहिनि। क़ुरान जे जेको नथा मञनि उहे ॿिए कंहिंजी मञण लाइ तयारु न आहिनि। नाज़रीन, पाण इन्हनि खां हाल अहवाल वरितोसीं। ही ॻोठ गिरियांचो वासी ॿारनि बच्चनि समेत मायुनि समेत ही एहतजाज करण ते मजबूर आहिनि। कैमरा टीम सां गॾु रज़ाक बजी, मेहरान TV इस्लाम।